कियां रिजाया तो खे कियां परचाया दस कोडा अल्लाह अचुत प्यार ले करियूं परचाओ सान सुलेमान करियूं सरचाओ। ओ महबूब हाणे हेॾो न रुस हेॾो न तड़पाए बाला साईं सां ठाह कंदो मुर्शिद सां ठाह कंदो मालिक फरमाए थो भले अचनि बाना मुंहिंजा मां ठाह कंदुसि अदा मां ठाह कंदुसि। हाणे हे जॾहिं मरी विया आहिनि गॾु वरी बि अर्ज़ु कयां थो साईं हाणे माफ़ी ॾे हाणे हो नथो मञे पहिरियां हे न पिया वञनि कंजर अॼु ठहण जे लाइ रब तयार आहे को ठाह करे हुन सां अरे ॾाढायूं छॾ कुहाड़ियूं चुल बंदूकुनि सां माण्हुनि खे न ॾेजार अॼु हा रब सां ठाह तोखे करायूं था वञो सुभाणे मरंदे ते कब्र ते कुता बि न मुटंदे गॾ पिया लेटंदे थुकां पियो खाईंदे कौन मञंदी कौन ठाह कंदी मरण खां बाद अॼु वक़्त ताईं ठाह कर सुभान अल्लाह अॼु वक़्त ताईं ठाह कर छॾ ॾाढाईअ खे छॾ ज़ुल्म खे ज़ालिम ज़ुल्म करण खे छॾ सोणा अॼु मालिक सां ठहो अॼु निमाज़ूं पढ़ो अॼु क़ुरान खे सुञाणो अॼु अहल बैतनि जो नंग रखो जहल बैतनि जो नंग रखो तंहिंजो क़यामत ॼाणे मदीने वारो नंग रखंदो सुभान अल्लाह। हा सोना अल्लाह तव्हां असांखे सिधो रस्तो साईं हाणे नंगर तयार आहे न त मां याल ई मदद थो कयां हितो हाओ साईं अल्लाह तव्हांजो हवेली अल्लाह साईं तव्हांजूं हवेलियूं सदाई आबाद कंदो मुंहिंजा सोड़ा छल भारत हुजे मुंहिंजा सोड़ा सुभान अल्लाह कादर शाह साईं साईं खे सुञातो न सोना चइसि क़यामत जो ज़िमो खणे त मां दावत क़बूल चइसि ॻाल्हि ॿुध जेके पेर खुता त हुकुम आहे तुंहिंजो छॾाईंदासीं पर पेर न खुता त असां बि तोखे खणी काबू कंदासीं हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीर साईं बादशाह फरमाईंदा त मशोन वारो साईं मुंहिंजो महबूब आहे पीर साईं रोज़े साईं धणी फरमाईंदो त पिणी प्यारो आहे मदीने वारा साईं फरमाईंदा त मशोन वारो साईं मुंहिंजो महबूब आहे हाणे तव्हां पाण ॾिसो त कहिड़े महबूब आहिनि त केरु आहिनि सोना कसरत ते न वञ वहदत ते वञ माण्हुनि जी कसरत ॾिसी मथो न ख़राबु थिए हिन पिरीअ सां जन भेट कई आहे हाराए हिते रंग ई ॿियो आहे हिते मज़हर मुस्तफ़ा आहे सल्लल्लाहु ताला अलैहि ख़ुदा जो कसम केतिरा माण्हू हुया दुरूद शरीफ़ पढ़ंदे ॾिठो त मशोन वारो साईं थो पियो अचे सुभान अल्लाह मुरीद बि न हुया सोना मुरीद बि न हुया अबा अॻ में काथों लॻबो जॾहिं महबूब जी महलात में वञिबो त दर खां लंघबो न अन मदीनतुल इल्मी व अलीयुन बाबु हुजूर फरमात मां इल्म जो शहर आहियां इल्म माना फैज़ इल्म माना ख़ुदा जो अंदर रहमत ऐं बरकत सां मुनव्वर मदीने वारा साईं अल्लाह जे रहमत ऐं बरकत ऐं इल्म सां मुनव्वर हुया टुबटार हुया मौला अली उन्ही जो दरवाज़ो हुयो जंहिं मौला अली खे ॾिठो तन मूंखे ॾिठो लहमक लहमी दमक दमी मौला अली तुंहिंजो रत मुंहिंजो रत आहे मुंहिंजो जिस्म तुंहिंजो जिस्म आहे इहो कादरी तरीक़े में इहो कादरी तरीक़े में आहे मुंहिंजा सोना सभिनी वलीअनि जे मथां कदम कहिड़ा बि खणी हुजनि खणी लख किरोड़ हुजनि उन्हनि सभिनी वलीअनि जे मथां कदम आहे त हज़रत पीराने पी दस्तगीर बादशाह जीलानी मौला अली जो कदम आहे सोना जेके दर्जी हाज़िरी भरींदा अदब रखंदा उहे दुनिया में बि खटे वेंदा त क़ब्र क़यामत में बि खटे वेंदा फैज़ उन्हनि जो सलामत रहंदो मुंहिंजा सोना दुआ कयो त शल अदब नसीब थिए सोना बहराम हुयो मजूसी बाह खे पुॼींदा इमाम नखई रहमतुल्लाह अलैहि या ॿियो हो मदीने शरीफ़ वियो हुते अर्ज़ु कयईं रोज़े पाक ते अॼु हीअं वठा न हूंदी यल्ला हाजी यल्ला 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 हाणे सैयद साईं लक्यारी सैयद अहल बैत हाणे इन जो त हक़ आहे न बीहण जो पर साईं सैयद जा पेर ई नथा कुपनि हल बाबा यल्ला हाजी यल्ला
असां त अॻे बसि असांखे ॾिसण ई कोन असां अॻे बेड़ी कयूं असां परे खां मचूं ॿाहिरि बि साईं आहे त अंदरि बि साईं आहे ॾियारी तोखे बीठा आहिनि हुनखे धिका था ॾियनि त बि बीठा आहिनि मां ईअं न कंदुसि मचूं जहिड़ो भला साईं हिते ॿाहिरि न आहे अंदरि ॿाहिरि हिकु अला ला इलाहा इल्लल्लाह जन अंदरि सम्झो आहे हुनजे लाइ अंदरि आहे जन जिथे किथे सम्झो आहे हुन हाणे हिते बि गॾु आहे मूंसां इहो मज़हर धार सोना ये चवंदा आहिनि अंदरि बीठा हुजूं सोनी ॼारियुनि खां बीठा हुजो बीहण त वॾी सआदत आहे अल्हम्दुलिल्लाह पर ॿाहिरि जन गुंबद ख़िज़रा ते नज़र पवंदी पोइ उहो उते उते बि त महबूब हो साॻियो आहे न सोना साईं बादशाह फरमाए हिकु चयोसि मज़ो न थियो मां फ़क़ीर पियो चवे हुनखे मां उन वियुसि साईं बसि मूंखे बसि साईं खे चवां 5 ॼाड़ा मिलिया मां अञा दिलि न ठारी फरमाई चरिया इहा घड़ियूं बि तोखे नसीब थियूं आहिनि शुकुर कर पाण पंहिंजो नालो वरितो त फरमाई त मां मोहम्मद क़ासिम खे हितां वञ न वठी ऐं रुगो हिकिड़ी निगाह रोज़े पाक ते चवनि चइसि हाणे तुंहिंजो टाइम पूरो थियो हल मां इहे करोड़ साईं तो क़ुर्बान कयो हलियो वेंदुसि अल्लाह अल्लाह अलाए कहिड़ी पिया ॻाल्हि कईसीं मुंहिंजा साईं बहराम मजूसी आहे काफ़र शाम शहर में हिनखे ख़्वाब जो नसीब थियो सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला ईअं मतां चवे त साईं खे का ख़बर न आहे हिते वेठा कोल शाह जे ॻोठ में या फलाणे ॻोठ जो सभु तुंहिंजी चुरपुर पुते ख़बर आहे त छा थो करे कहिड़ो अदब था कनि कहिड़ा बेअदब था बणजनि कहिड़ा हरामी आहिनि त कहिड़ा हलाली आहिनि कहिड़ा बेईमान आहिनि त कहिड़ा ईमान वारा आहिनि इहे सभु ख़बर आहे मेरे साईं को त बेईमान जी बि ख़बर तेरे लेखे त बसि इहे कितम त का परवाह ई न थी आहे असां मोतबर आहियूं हे हे पाण फरमायूं त तोखे ॻोठ जी मोकल न आहे जीअं साईं खे फरमायूं हिकु त हितां न छॾिजांइ मुंहिंजी मोकल खां सवाइ वज़ू किबले ॾे मुंहुं करे पोइ कजांइ ऐं जेको पाणी ईअं न माण्हू खणी वेंदा आहिनि न कोड़ो खोड़ो खणी वेंदा आहिनि वट धट करे वरी उन सां ई वेठा वज़ू कंदा आहिनि जेको को काकूस ॾे कोरो खणी वञे उन सां वज़ू न कजांइ उन खे छॾ नओं कोरो हुजे साफ़ जेको ॿाहिरि पियल हुजे पाक उन सां वज़ू कजांइ ॿियो छा फरमायूं साईं हितां न छॾिजो तालब हुजनि न हुजनि न छॾिजो ऐं मां साईं बादशाह खे बि इहो ॾिठो साईं बादशाह जे वॉशरूम जे लाइ ॿियो हिकिड़ो कोरो हूंदो वज़ू जे लाइ ॿियो साईं कोरो हूंदो वॉशरूम जे लाइ साबुण उहो जुदा हूंदो न त माण्हू ईंदा आहिनि त वॉशरूम ॿाहिरि साबुण पियो हूंदो हाणे ईअं करे न न खाइण लाइ साबुण ॿियो हूंदो वॉशरूम में अचनि उहो ॿाहिरों अंदरूं थी अचनि उहो कोरो उहो जुदा रखनि ॿियो कोरो हुजे उन सां वज़ू कनि साबुण जेको आहे उहो वॉशरूम वारो इस्तेमालु कनि उहो जुदा पियो आहे खाइण खां पोइ हथ धोइबा आहिनि न सोना उहो खाइण खां पोइ उहो साबुण वरी ॿियो हूंदो वॉशरूम वारो न हूंदो ही तकवा ॾिसो अलाह वारनि जी परहेज़गारी ॾिसो पाक साफ़ थियण ॾिसो तन सफ़ा मन सफ़ा कौले मोहम्मद मुस्तफ़ा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह 11 साल ख़िदमत जो हम पघर आवे साईं को त मां साईं जी ख़ुशबू सिखा कॾहिं बि अल्लाह दा कसम बगले को अतुर कोन आयो ने पर बगले जो भी खुशबू साईं बादशाह जी ईंदी सुभान अल्लाह इहो वे इश्क रसूल इहा वे मोहब्बत रसूल मेरा सोना तू अदब धार वह नियत धार अल आमाल बिन नियत पहिरीं बुखारी जी हदीस इहा ही आहे न अमलन जो दारो बाजार नियत ते थो सोना जे नियत इंसान जी आहे सही इंसान भी सही आहे जेकॾहिं नियत इंसान जी बुरी थी त सम्झ अंदर खानो ख़राब आहे नियत सिधी कर चाल सुधार मालिक ते तवक्कल कर गुनाह हैवान को न थी सी इंसान को थी सी बेअदबी न कर बाकी गुनाह हणी ते मदीने वाला साईं बख्शाण ला बैठे छा सोना आमीन आमीन सैयदना जुल्म करे पे ते मदीने वाला साईं बख्शे सी अल्लाह पीछे यजीद भी बख्शी जी वेसी बाकी पीछे क्या रहा बाकी राजी थींदे काफर दे मतू इतकी रान हिरे लाइन तो कुछ हिदायत नसीहत पल्लो कन भत खा टिट दे हले हले वणो घर च मानी कानी पे मिलदी वे मुल्ला न थियो फकीर थियो आशिक थियो
भत ते कढ न लॻो साईं ते कढ लॻो त वरी भत सभु तो सारे कढ लॻसि दुनियावी कुते न थियो कबूतर थियो हुमा थियो उहा आखियुसि सुणे नबी तोखे इजाज़त ॻोठ जी न आहे तूं शाम वञ उते असांजो दोस्त अथई बहराम जो नालो आहे न्यापो वञी ॾेसि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे न्यापो ॾिनो आहे असां तोखां राज़ी आहियूं क़यामत ॼाणे तुंहिंजे लाइ शफ़ाअत तुंहिंजे लाइ जन्नत आहे इहो मां रसूलुल्लाह जो ज़िम्मो आहे अल्लाह बंदि करे आयो ॻोठ खे चई सामान जेके हुयुसि हुनखे चइबा तव्हां वञो मां हेॾे थो वञा काफ़िलो तयारु हो शाम जो उन सां उठनि ते चढ़ी ओॾी पहुतो बहराम बहराम कंदो आयो हो महलो ॾिठई पुछई अबा बहराम बहराम चइबो अॻिते जो वियो त उते दरवाज़ो खड़काई अची सफ़ेद सुवारी सां हिकिड़ो माण्हू निकिरी आयो चवंदा बहराम तूं अचे हाओ चवंदा मुबारक अथई यार राज़ी थी मदीने वारो साईं पर्ची पी सरकार मूंखे ख़ासि तोला सलाम ॾेई हेॾे मोकिलियो मुबारक हुजे इहो यार मूंखे ॿुधा त कीअं साईं रिझाई कीअं साईं परचाई बिठा चवंदा वेह त मां तोखे ॻाल्हि ॿुधायां ॿई वेठा पोइ हाल अहवाल शुरू कई चवंदा असां काफ़र हुआ इहो सॼो महल जेको आहे इहो सभु मुंहिंजो आहे पुट आहिनि ॾोहिटा आहिनि न्याणी जी औलाद आहे मामा आहिनि चाचा आहिनि ॾाॾा आहिनि सभु वेड़ो जेको आहे सभु असांजो पंहिंजो असां मजूस हुआसीं बाह खे पुॼींदा हुआसीं मुस्लमानी सां असांखे दरकार ई न हुई हिकिड़ी राति अहिड़ी थई जो शादी हुजे मां पंहिंजी धीउ ऐं पंहिंजे पुट जी छो त उन मज़हब में धीउ पुट जी शादी जाइज़ आहे मौलवी साहब वेठा आहिनि मजूसनि में उहा न आहे मां शादी करायां पियो असांजे पाड़े में को सैयद के रहंदा असांखे ख़बर हुई यानी चवंदासीं बा मुस्लिम आहिनि सैयद हा या केरु हा बहरहाल वॾड़ा हुनजा गुज़ारे विया बीबी ॿ न्याणियूं ॿ नंढड़ा नींगर हुया बसि ॿिया कोन ॿिया वॾड़ा गुज़ारे विया कीअं पिया खाइनि कीअं पिया असांजे चयो बाबा मुस्लमान सां कहिड़ो कमु जीअं यहूदी ख़ुदा जी मार पवे लानत पवे न जीअं अॼु फिलिस्तीननि खे मारनि था हथ ॿधी हुनजा नंढड़ा मासूम खे बि सिर में गोली इन मासूम कहिड़ो ॾोह कयो को हथियार हथ में हुउसि कोई क्लेशन हथ में जो हुनखे मारे यहूदियुनि जी दुश्मनी अहिड़ी आहे जीअं शैतान जी दुश्मनी इंसान सां ये एॾा कट्टर आहिनि ज़ालिम ये ख़ुदा जा पिटियल आहिनि ये अल्लाह रसूल जा तड़ियल आहिनि इन्हनि ते गज़ब आहे यहूदियुनि जे मथां इन्हनि सां हिकु ॾींहुं हिसाब ज़रूरु थींदो भले ज़ुल्म कनि ज़ुल्म जो बदिलो इनखे इंशाअल्लाह हिसाब ॾियणो आहे सोना जेको ज़ुल्म करे हिते दुनिया ते बि अॻिते न मरसी अॻिते आप उहो ज़ुल्म ॾेखसी मथां सिर ते हाय हाय ॾिठमि त बीबी हिकिड़ी बुरके सां आई बीबी हीअ अलाए कहिड़ी बहरहाल आई टांडो खण चइबा मूंखे टांडो खपे टांडो खणी हली वई वरी ॾिठमि त वरी आई वरी टांडे जो मेंह करे आई त वरी खणी वई वरी टियों चकर बि खणी आई साईं टांडो ब टांडो मां चयो हाणे त वठी वई आहे ॿ दफ़ा त वठी वई अञा भाउ टांडो विसिनी थो वञे छा हीअ त अजीब ॻाल्हि थी वई मां पाण निकितुमि मतिलबु ॿिया बि खोड़ बीठा मां अची पाण चयो अखि बचाई निकितुमि चयो वञा त सही घिटियूं जीअं शाही बाज़ार जूं घिटियूं थींदियूं आहिनि हीअं 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 हिंगड़ विंगड़ ॾिसां त हिकिड़े घर में वई त मां कन लाथो ॾिसूं त छा वञे छा था केरु में चो थी अचे हर जासूसी करण थी अचे छा मुस्लमान आहिनि ख़बर हिननि मज़ो असांखे न आहे हिननि मज़े यकीन का बि दुश्मनी करे सघनि था साईं अंदरि ॾिठुमि त ॾिस रोअण जो आवाज़ु आयो नंढड़ा ॿार रोअनि पिया नंढियूं छोकिरियूं अम्मा अञा हिकु चकर वञ मानी वठी अच भत रिझजनि था ॿोड़ रिझजनि था पुलाह रिझजनि था को थालड़ो वठी अच असांखे बुख लॻी आहे जीअं ख़ुशबू ताम जी ॾिठी अथसि तीअं बुख वधी वई आहे बीबी चवे पई दबा मां नक ॿोड़े वई आहियां मां ॿीहर मां न वेंदसि दुश्मन जे दर ते अल्लाह दिलि में चयूं त हाणे आहिनि त मुस्लमान पर इंसान त आहिनि नंढो चवे पियो असां टियों ॼाड़ो आहे मानी असां न खाधी आहे असां पेट बुखिया पिया अॼु अम्मा इहे रिझनि था ताम असांजी बुख छेती थी पई आहे पुछियुमि त हाणे इंसान त आहिनि भला हाणे मुस्लमान आहिनि त मुस्लमान माशा अल्लाह इंसान त आहिनि घर जल्दी मोटी आयुसि उतो थालो बि भरायुमि ॿुटियुनि जो बि भरायुमि पुलाह जो बि भरायुमि सभु शइ भरायुमि पैसा बि रखियमि बानी हिकिड़ी खे सॼी मां बि हेॾे आहे छोकिरी हिनखे अंदरि ॿिनी हवेली में इनमें घर में वञ हे खणी वञ हुनखे ॾे की हो साईं बानी खणी अंदरि वई त वरी मां कन लाथो ॾिसो चवनि छा था
चवण ॾिठूं त ख़ुशि पिया थियनि अल्हम्दुलिल्लाह मालिक ते आहिस्ता अलाह ख़ुशि रखंदुसि जो असांखे ही ताम मोकिलियो अथई चबानी चयो त हे फलाणे बाराम मोकिलिया आहिनि त ॿी चयो वॾे नींगर नंढी नींगरी त अमा खाऊं बुख लॻी आहे त नंढड़ी चयो त न मां ईअं न खाईंदासीं अॻु में एवज़ो ॾियूं छो त असां सैयद आहियूं अहल बैत आहियूं असां अॻु में हिन खे एवज़ो ॾींदासीं पोइ मानी खाईंदासीं त हुनजी अम्मा बि चवणु लॻी उहो वॾो भाउ बि चवणु लॻुसि वॾी नींगरी बि चवणु लॻी त असां वटि टखो ई कोन्हे पैसा हुजनि हा त असां हिन खे बाक़ी जिन खां छो वठूं हा की ॿियो न आहे जन्नत त असांजे हथ में आहे न नाने नबी जी जन्नत आहे न सुभान अल्लाह जन्नत असांजे नाने जी आहे न सोणे जी दुआ घुरूं अलाह साईं को जन्नत वठी था ॾियूंसि ओ मुंहिंजा साईं असां सैयदनि जी हिन मदद कई आहे हिन बुखियलनि खे खारायो आहे मुंहिंजा मौला हिन खे जन्नत नसीब कर हिन खे सुहिणे नबी जी नाने नबी जी शफ़ाअत नसीब कर बाराम थो चए अदा इहे हथ मथे खयूं पेठा मां दर खां ॾेढी खां बीठो रोवां ऐं कलमो पियो भरां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बसि इहा ई चङाई कई सवादा इन सां यार मूंसां परची आहे को अॼु परचाइण वारो आहे को ॾाढ छॾण वारो आहे को ज़ोर छॾण वारो अॼु आहे को ज़ुल्म छॾण वारो अॼु आहे को रसूलुल्लाह सां सौदो करण वारो अॼु सौदो कर त सुभाणे तूं पास आहे तुसां अल्लाह बि मदद में आहे त रसूल बि मदद में अॼु जे फिटाई हिते त तरजी वई कंहिं कम जो बि न रहियो चओ पंहिंजी क़िस्मत खे सभु को पंहिंजी क़िस्मत तूं मातम करे माउ ॼणींदी पुटड़ा वंड न ॾींदी भाउ मां त पुट ॼणी छॾिया न ये वशी ये कुत्ता ये दरिंदा ये धाड़ेल ये चोर मां त ॼणे छॾिया न वक़्त भाग किथां आणनि अहिड़ो दर वठ त वक़्त भाग लॻो बसि सुहिणा चवण बि इहो ई आहे अहल बैतनि जे हुज़ूर में अदब आहे त मुंहिंजो रड़ियूं माफ़ कनि अदब सां अर्ज़ु आहे त रड़ियूं माफ़ हिक जी टी जी चौथी पर जेको निकिरंदो मां छा कयां मुंहिंजे वस में न आहे पर हे मालिक जो करम आहे मदीने वारे साईं जी निगाह जो मां गुनहगार ऐबदार बदकार सैयद प्यार कनि था साईं इहा त वॾी ॻाल्हि साईं ज़फ़रुल्लाह शाह खे क़सम अथई क़ुर जो कसम अथई नाने नबी जो साईं हाणे ॿियनि खे बि मौक़ो ॾे खोड़ साईं बादशाह जा नींगर आहिनि उन्हनि खे सॾु साईं मिसकीन साईं अथई साईं शफ़न साईं अथई साईं फलाणो अथई साईं टीरो अथई चए साईं ईंदो असां सैयदनि वटि त मुनीर अहमद ईंदो बाक़ी ॿियो न अल्लाह हे सैयद सोहणा ॾिसो इरशाद शाह मुंहिंजे सदको साईं हुसैन शाह बादशाह हे अहल बैत साईं नूर मोहम्मद शाह वारा मूंखे पंहिंजा ऐब सुझनि था मुंहिंजा सोहणा मां मोतबर न आहियां मां पटकेदार न आहियां पर हे मूंखे झुल पियल आहे मशोन वारे सरदार हे झुल पियल आहे मदीने वारे साईं जी मां हिननि जो कुर्ब हिननि जो इज़त ईअं थो सम्झां त मूंखे मदीने वारो साईं थो ॾिए अल्लाह तव्हांजूं हवेलियूं आबाद करे मालिक तव्हांजा वेढ़ा वसाए रब तव्हांजे पोखनि ई बागनि जो ख़ैर करे रब तव्हांजे हवेलियुनि जो ख़ैर करे रब तव्हांजे ख़िदमत करण वारनि जो ख़ैर करे अल्लाह तव्हांजा हम गम कर्ज मर्ज दूर फरमाए तव्हांजा रस्ता आज़ाद हुजनि ॿिए एमपीएन वारनि रस्ता न ठाहे ॾिना त न ठाहे ॾिना तव्हांजा जन्नत में सोन जा रस्ता आहिनि सोन जूं महलातूं आहिनि तव्हांजो सौदो नाने नबी सां आहे मौला अली सां आहे हिते बि तव्हांजो हामी छपर छांव वारिस मदीने वारो साईं आहे क़ब्र क़यामत में बि तव्हांजो वारिस मदीने वारो साईं माण्हू न सुञाणनि नबी जो नंग न सुञाण त वञी खॾ में वञी किरनि तव्हां ते मदीने वारे साईं जी निगाह करम आहे जहिड़ा तहिड़ा डंगा ॾावा गुनहगार बि ॾिठ बच्चा पंहिंजा बच्चा हूंदा आहिनि सोना औलाद पंहिंजी ॾाढी प्यारी हूंदी आहे असांखे असांजो इहो ई दुआ अथव त शल नानो नबी तव्हां ते राज़ी हूंदो मौला अली तव्हां ते राज़ी हूंदो मदीने वारे साईं जे भाकुर में हूंदो अवां जूं हवेलियूं शल वसंदियूं रहंदियूं आबाद हूंदियूं अहिड़ा तव्हांजा वसंदा रहंदा को बि ॾुख तव्हांजे वेझो न ईंदो ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो जेके बि दोस्त हिते आया आहिनि सैयदनि जे तॾे ते आया तव्हांजो ज़िमो बि मदीने वारे जे मथां जेके बि आया गिरह खाधो इहो शफ़ाअत जो अथव इहो नूर जो अथव इहो रहमत जो अथव इहो बख़्शिश जो अथव इंशा अल्लाह या अल्लाह साईं जेकी बि जमात आई उन्हनि जा बि तकलीफ़ूं दूर फरमा बे औलादनि खे औलाद फरमा औलाद अता फरमा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा
हम गम कर्ज मर्ज दूर कर अंदर वारियूं अखियूं नसीब कर सुञाणप वारियूं अखियूं नसीब कर बेअदब खां बचाए मुंहिंजा साईं इन ज़ुल्म खां बचाए मुंहिंजा मालिक हिन दर जो हिन ज़ात जो असांखे बेअदब न बणाए बाक़ी ॿिया बेअदबूं तूं माफ़ करण वारो हिन ज़ात जो बेअदब न थियूं हिन दर जा बेअदब न थियूं हिन हवेली जा बेअदब न थियूं मुंहिंजा मालिक साईं कादन शाह जा दर्जात बुलंद कर अहल बैतन जे मज़ारनि ते रहमत जा मींहं वसाए जीअं अॼु सावा पड़ पियल थियनि ईअं जन्नत में नाने नबीअ सां गॾु हुजनि मालिक जे भाकुर में हुजनि अम्मा ख़ातून जन्नत बीबी बतूल जे चादर में हुजनि क़यामत तक उन्हनि जी औलाद दर औलाद ते निगाह करम हुजे मुंहिंजा मौला इन्हनि ते उहे सुहिणा महिरबानियूं फरमाए जेके अहल बैतन सां करणु फरमाई दुआ उहे रहमतूं नाज़िल फरमाए जेको महबूब मदीने सां तो वाइदो कयो आहे त मां तुंहिंजे औलाद बचनि ते बि रहमत जी नज़र फरमाईंदुसि उन्हनि खे बि बख़्शींदुसि उहो वाइदो निभाइजांइ इन्हनि जे सदके असां गुनहगारनि ते बि रहमत जी नज़र लाही बेहक़े बनी फातिमा किबर कौल ईमा कुनम खातिमा अगर दावतम रद कुनी वर कबूल मनो दस्त दामान आले रसूल अल्लाहुम सल्ली अला सय्यदना मुहम्मद वाला आले सय्यदना मुहम्मद वालिहि वसाबी अजमईन हक ला इलाहा इल्ला